राणीपुर शहर जो रहवासी दाता होटल जो मालिक अमीर बख्श वसाण पुलिस ऐं थाड़ेलनि जे ज़ुल्म खां तंग थी इंसाफ़ लाइ सिंध प्रेस क्लब पहुची वियो। मीडिया सां ॻाल्हाईंदे हुन चयो त महबूब शाहाणी ऐं उन जे टोले राणीपुर वासियुनि जो जीअण जंजाल करे छॾियो आहे। हर होटल वारे दुकानदारनि ते भतो मुक़रर जेको नथो ॾे इन ते हमलो कनि था। 30 मार्च ते शाम जो 4 बजे महबूब शाहाणी पंहिंजे हिक साथी खे वठी मुंहिंजे होटल ते भतो वठण लाइ पहुतो। मुंहिंजे पुट ते पिस्टल सिधो करे चयो त पैसा ॾे या मौत क़बूल कर, जंहिं ते हाथापाई थी वई। ॿिन्ही में हथनि जी हिननि जे साथी सिधी फायरिंग करे ॾिनी, जंहिं नतीजे में महबूब शाहाणी ज़ख़्मी थी पियो, जंहिंखे उते मौजूद माण्हुनि अस्पताल पहुचायो, जिते हू गुज़ारे वियो। हिन ते 20 केस मुख़्तलिफ़ थाणनि ते दाख़िल हुआ। इन जी FIR SHO राणीपुर असलम निगारी 3 लाख रुपया रिश्वत वठी इहा FIR मूं ऐं मुंहिंजे पुट राणो ख़ान वसाण ते दाख़िल कई। मां IG सिंध, DIG सखर, SSP खैरपुर ऐं ॿियनि मसवारनि खे अपील थो करियां त इंक्वायरी करियो। ॾिसो CCTV फुटेज में क्लियर भतो घुरी रहियो आहे ऐं फायरिंग करे रहियो आहे। पोइ पुलिस इन जे साथारी बणियल आहे। हिननि भाइरनि ते 20 केस दाख़िल थियल आहिनि ऐं सरेआम राणीपुर में हथियार खणी घुमनि था, होटलनि ते वेठा आहिनि, पर पुलिस हिननि खे कुझु बि नथी चवे। ख़ुदा ख़ुदा जे वास्ते मूं सां इंसाफ़ कयो वञे। हिन जा भाइर मुंहिंजे पुट जे मारण लाइ ॻोल्हींदा वतन था। मूंखे कुझु बि थियो त इन जो ज़िम्मेवार असलम निगारी SHO राणीपुर हूंदो। वधीक ख़बरूं ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची